तव्हां ऑक्सफर्ड यूनिवर्सिटी जा ग्रेजुएट आहियो माशाल्लाह, पर तव्हां में मतिलबु उहो ग़ुरूर न आहे। इन तंज़ीम खां जेको आहे असांखे जेको आहे छा सिखण जो मिलंदो? ठीकु आहे। ख़िदमत जो जेको जज़्बो आहे उनजी त को लिमिट आहे ई कोन। अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु आहियूं असां फलाही इम्तियाज़ पठान कम्युनिटी सिंध जे चेयरमैन साईं आगा अयूब साहब सां गॾु। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम अस्सलाम। दोस्तों, साईं जन काफ़ी ख़िदमतूं कयूं आहिनि पंहिंजी इन जेको आहे पठान कम्युनिटी जेका ऑर्गेनाइज़ेशन आहे। ठीकु आहे। त साईं जन खां अॼु कुझु असां जेको आहे हिन ऑर्गेनाइज़ेशन जे बारे में कुझु बेसिक सवाल कंदासीं, ऐं छाकाणि त इहा कॾहिं ठही ऐं साईं जन जेका आहिनि उन में कहिड़ियूं ख़िदमतूं सर अंजाम ॾियूं। त सर तव्हां थोरो ॿुधाए सघंदव त हिन जी हिस्ट्री छा आहे, फलाही इम्तियाज़ पठान कम्युनिटी सिंध? तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां टाइम कढी असां वटि अॼु आया हो, असां तव्हांखे वेलकम चऊं था। ऐं असांजी फलाही इम्तियाज़ पठान कम्युनिटी सिंध जो असां बुनियादु रखीसीं 14 अगस्त 2024 ते। हिन जी ज़रूरत असांखे ईअं पेश आई त सिंध में जेके महिनतकश क़ौमूं आहिनि उन्हनि में हिकिड़ी वॾी तादाद पठान क़ौम जी बि आहे जेके हिते पंहिंजी रोज़ी रोटी कंदी आहे। ऐं उन में अक्सर बेशितर जेके पठान कम्यूनिटी जा जेके असांजा दोस्त आहिनि उहे तमामु ईअं सम्झो त तारीख़ी तौर ते सदियुनि खां बि आबाद आहिनि सिंध में। तो इन सूरत हाल खे ॾिसंदे असां खे ज़रूरत महसूस थी त असां हिकिड़ो अहिड़ो इतिहाद जोड़ियूं त जंहिंसां सिंध में रहंदड़ पठान कम्यूनिटी जा जेके मसाइल आहिनि उन्हनि खे असां एड्रेस कयूं ऐं उन्हनि जे मसाइल जे हल करण में पंहिंजी कोशिशूं कयूं। असां 14 अगस्त जॾहिं असां पंहिंजी फलाही इम्तियाज़ पठान कम्यूनिटी सिंध जे क़याम जो ऐलान कयोसीं, उन में असां इहो बरमला इन जो ऐलान कयोसीं त असां जी हे पठान कम्यूनिटी जो इतिहाद जेको आहे इहो न सिर्फ़ु पठान कम्यूनिटी बल्कि सिंध में रहंदड़ कंहिं बि क़ौम सां तालुक़ु रखंदड़, कंहिं बि मज़हब सां तालुक़ु रखंदड़, कंहिं बि ॿोली ॻाल्हाईंदड़ मज़लूम जेको हूंदो असांजी कम्यूनिटी उन्हनि सां उअं ई बीठी हूंदी जीअं कंहिं पठान सां असांजी मदद हूंदी। त इहा शइ ॾिसी करे असांखे ॾाढी ख़ुशी थी त सिंध जी मुख़्तलिफ़ क़ौमुनि जे तरफ़ां असांखे जेको आहे दोस्तनि अप्रोच कयो त असांखे बि पाण सां गॾायो। असां हिन वक़्तु सखर में तक़रीबन पंहिंजी जेके यूनिट आहिनि असां उन्हनि खे जेको आहे शुरू कयो आहे मुनज़म करणु। 2-3 यूनिट असां ठाहे चुका आहियूं सिंध सखर शहर में। ऐं हिन खां पोइ जॾहिं सखर शहर जी असांजी जेकी आहे तंज़ीम जी ढांचो ठही वेंदो उन खां पोइ असां सखर ज़िले खां ॿाहिरि बि पंहिंजा यूनिट ठाहींदासीं ऐं पंहिंजी हिन तंज़ीम खे ऑर्गेनाइज़ कंदासीं। ऐं उन खां पोइ असांजो इहो इरादो आहे त जॾहिं सखर डिस्ट्रिक्ट असांजो पूरो थी वेंदो त असां ॿिनि क़ौमुनि सां तालुक़ु रखंदड़ जेके असांजा दोस्त आहिनि जेके असां सां हिन इतिहाद में शामिलु थियणु चाहिनि था, असां उन्हनि खे बि बाक़ाइदा तौर ते पंहिंजे हिन इतिहाद में शामिलु कंदासीं, जंहिंमें सिंधी ॻाल्हाइण वारा असांजा दोस्त आहिनि, जंहिंमें बरोच आहिनि, जंहिंमें हिंदू कम्यूनिटी जा दीवान कम्यूनिटी जा दोस्त आहिनि असांजा, जंहिंमें ईसाई कम्यूनिटी जा असांजा दोस्त आहिनि, ऐं जंहिंमें पंजाबी कम्यूनिटी जा दोस्त आहिनि। लिहाज़ा असां उन सभिनी खे पाण सां गॾु हिन प्लेटफॉर्म में इकठो करे उन्हनि जी बि फलाह बहबूद जे लाइ पंहिंजो किरदारु अदा करण जी कोशिशि कंदासीं। जी सर, पठान कम्युनिटी बाक़ाइदा महिनत कश कम्युनिटी आहे। त इन तंज़ीम खां जेको आहे असांखे जेको आहे छा सिखण जो मिलंदो? ठीकु आहे, असां कहिड़ी ख़िदमत करे सघूं था तव्हांजी तंज़ीम खे जॉइन करे? ख़िदमत जो जेको जज़्बो आहे उनजी त को लिमिट आहे ई कोन। तव्हां चओ त मां कहिड़ी ख़िदमत करे थो सघां, त ख़िदमत जा खोड़ सारा तरीक़ा हूंदा आहिनि। तव्हांखे अगरि कंहिंजी ख़िदमत करणी आहे, तव्हां अगरि कंहिं मुसाफ़िर खे
अगरि के पंहिंजी मंज़िल ताईं पहुचाइण में हुनजी मदद कंदो त इहा बि हिकिड़ी ख़िदमत आहे। तव्हां अगरि कोई ग़रीब नादार अहिड़ो शख़्स आहे जेको के हॉस्पिटल में पियो आहे ऐं हुनखे कंहिं मदद जी ज़रूरत आहे, उनखे कंहिं डॉक्टर में या हॉस्पिटल में उनजी का तव्हांखे गाइड करणी आहे उनखे, इहा बि हिकिड़ी जेकी आहे ख़ैर जो कमु आहे ऐं इहो बि हिकिड़ो फलाही कमु आहे। अहिड़े हिसाब सां असां ॾिठा आहिनि हिते त सखर में या इवन सखर खां ॿाहिरि बि असांजे साम्हूं अहिड़ा केसिस आया आहिनि त हॉस्पिटल्स में अक्सर ख़बर पवंदी आहे त को लावारिस शख़्स आहे, उहो के प्राइवेट हॉस्पिटल बि आहे, को ग़रीब आहे, उहो प्राइवेट हॉस्पिटल में आयो आहे ऐं हुनजी हुते डेथ थी वई आहे ऐं उन्हनि वटि पैसा न आहिनि उन हॉस्पिटल खे पे करण जे लाइ, उनखे डेड बॉडी नथी मिले। असां ईअं बि कया आहिनि त उन्हनि खे माण्हुनि खे असां डेड बॉडी वठी ॾिनियूं आहिनि ऐं उन हॉस्पिटल में हुनजी जान छॾाई आहे। अहिड़ा बि असांखे माण्हू मिलिया आहिनि त ग़रीब त जिन खे मज़दूर महिनतकश त जंहिंजी फौतगी थी आहे किथे ऐं उन्हनि वटि जेको आहे कफ़न दफ़न जो बि उन्हनि वटि पैसा न आहिनि, त असांजे दोस्तनि उन्हनि जे लाइ कफ़न दफ़न जो बंदोबस्तु कयो आहे, उन्हनि जे लाश खे उन्हनि जे ॻोठ ताईं उन्हनि जे इलाइक़े ताईं पहुचाइण में उनजी मदद कई आहे, उन्हनि खे गाॾियूं कराए ॾिनियूं आहिनि, उन्हनि खे एम्बुलेंसूं कराए ॾिनियूं आहिनि। अहिड़े हिसाब सां ख़िदमत जी त का बि जेकी आहे न उहा लिमिट न आहे त तव्हां चओ त मां हीअ ख़िदमत कंदुमि त हीअ ख़िदमत कंदुमि। बहरहाल हाणे हाल ई में असांजो हिकिड़ो प्रोग्राम पाइपलाइन में आहे, इनशा असां सखर शहर जे हिकु ॿिनि इलाइक़नि में असां हुनखे जेको आहे उहो पॉइंट आउट कयो आहे पंहिंजे दोस्तनि सां गॾु। उन में असां जेको आहे मेडिकल कैंप आणण जो असांजो प्रोग्राम आहे, फ्री मेडिकल कैंप, हुन में फ्री दवाऊं, फ्री इलाज माल जो थियण जो। चूंकि असांजो ही तंज़ीम जेकी आहे अञा इब्तिदाई मराहिल में आहे, त असां कोशिशि कंदासीं हिन में वधि में वधि सिंध जे मज़लूम आवाम जी ख़िदमत करण जे लाइ जेके बि असां खां थी सघियो असां हुन में पंहिंजो किरदारु अदा कंदासीं। साईं हिते असांजी कम्यूनिटी बि वेठी आहे, ठीकु आहे, त जीअं मुंहिंजा जेके आहिनि रिश्तेदार अनिल कुमार, ठीकु आहे, उहो तव्हांजा मतिलबु एतिरा ख़ासि दोस्त आहिनि, ईअं तव्हां उन्हनि खे बाक़ाइदा तव्हां पंहिंजे बचनि वांगुरु रखियो आहे उन्हनि खे, त एज़ अ होल जेका असांजी कम्यूनिटी आहे उन्हनि जे लाइ जेको आहे मूंखे त ख़बर आहे तव्हां कहिड़ियूं ख़िदमतूं कयूं आहिनि, पर वरी बि जेको आहे असांजी अवाम खे ख़बर लॻे त तव्हां जेको आहे असांजी कम्यूनिटी सां केतिरो ज़्यादा तव्हांजी मोहबत आहे, केतिरी ज़्यादा प्यार आहे तव्हांजो। इहो त हाणे तव्हांजी कम्यूनिटी तव्हां उन्हनि खां पाण पुछा कंदो, असुलनि इहा ॻाल्हि उन्हनि खे ॿुधाइणु खपे। बहरहाल असांजी ऐं तव्हांजी जेकी कम्यूनिटी आहे या असांजा जेके पाड़ेसी असांजा ॿाहिरि आहिनि दीवान बिरादरी जा, असांजे हिननि जे विच में हिकिड़ी दीवार आहे असांजी जाइ जी, ऐं तक़रीबन ईअं सम्झो त पोयां 50-60 सालनि खां असां हिक ॿिए सां गॾु हिते हिन पाड़े में रहूं था ऐं तक़रीबन असांजी हिन दीवान बिरादरी जे हर दुख सुख में असां हिननि सां शरीक हूंदा आहियूं ऐं हीअ असां शरीक हूंदा आहिनि। ऐं असां जे हिननि वटि वञण या हीअ असां वटि जॾहिं ईंदा आहिनि त इहो ईअं सम्झो त ॼण पंहिंजो घर सम्झी करे हिते ईंदा आहिनि। इन्हनि खे का झझक महसूसु कोन थींदी आहे असां वटि अचण में, ऐं असांजो हिननि सां हीउ जेको तालुक़ु आहे इहो जेतिरे अरसे उहो क़ाइमु आहे। असां उमेदु रखूं था त इनशा असांजे अचण वारी नस्लूं बि हिक ॿिए सां ईअं ई वक़्तु गुज़ारींदी जीअं असां गुज़ारियो आहे। बाक़ी दुख सुख में हिक ॿिए सां रहणु इहो ई काफ़ी आहे। हाणे हिन में ख़िदमत बि अची वेंदी आहे हूंदी का कोई कम बि अची वेंदो हूंदो, कंहिंजे लाइ का भलाई बि अची वेंदी हूंदी। हाणे हिनखे पॉइंट आउट करणु मुनासिबु न हूंदो आहे, माण्हू कोई ॻाल्हि ख़ासि अहिड़ी ॿुधाए या करे। बहरहाल असां ईअं सम्झूं था त असां जॾहिं हिन कम्यूनिटी जे हिननि जे घरनि में वेंदा आहियूं, हिननि जे मंदर में वेंदा आहियूं, कोई प्रोग्राम हूंदो आहे, को ग़मी हूंदी आहे, को ख़ुशी हूंदी आहे,
त असांखे बिल्कुलु ईअं ख़ुशी थींदी आहे जीअं असां पंहिंजे कंहिं मुस्लमान ॿाहिरि जे घर सां वेंदा आहियूं या उन्हनि सां मिलंदा आहियूं या उन्हनि जे कंहिं त्योहार में असां शरीक थींदा आहियूं। त वधीक इहा तफ़सील अगरि तव्हां टाइम कढी करे पंहिंजे हिन दीवान कम्यूनिटी जे दोस्तनि खां पुछा कयो त बहितर आहे। त आगा साहब वारनि सां तव्हांजो जेको वक़्तु आहे जेको बि गुज़रियो आहे उहो कीअं गुज़रियो आहे ऐं तव्हां हिक ॿिए सां तालुकात कहिड़ा? मूंखे त सर ख़बर आहे तव्हांजूं ख़िदमतूं, पर वरी बि असांजी कम्यूनिटी जेको आहे ॿुधणु चाहे थी त तव्हां कहिड़ी, छाकाणि त अॼुकल्ह जेको आहे न मतिलबु शो ऑफ जो ज़मानो आहे। वैसे माण्हू ख़िदमत करे पर कंहिंखे ॾेखारे न, जीअं तव्हां कंदा आहियो, पर किथे किथे शो ऑफ बि करिणो पवंदो आहे। अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि मूंखे जेको आहे चवणु विसरी वई, त तव्हां ऑक्सफर्ड यूनिवर्सिटी जा ग्रेजुएट आहियो माशाल्लाह, पर तव्हां में मतिलबु उहो ग़ुरूर न आहे। असांजा कुझु आहिनि दोस्त, उहे मतिलबु कुझु हल्की फॉरेन जी यूनिवर्सिटी मां ग्रेजुएट थींदा आहिनि, त उनमें तमामु घणी अकड़ हूंदी आहे। त जीअं तव्हां पंहिंजो क़ीमती टाइम मूंखे ॾियो था, त इहा जेका निवड़त आहे इहा तव्हां पाकिस्तान मां सिखी आया अंग्रेज़नि मां सिखिया आहियो? न, तव्हांखे इहो कंहिं ग़लति ॿुधायो आहे त मां ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी जो ग्रेजुएट आहियां। मां बेसिकली शाहिद लतीफ़ यूनिवर्सिटी ख़ैरपुर जो ग्रेजुएट आहियां। ऐं ॻाल्हि इहा आहे त असांजे वॾनि असांखे इहो सेखारियो आहे त तालीम जेकी हूंदी आहे तालीम घरां मिलंदी आहे ऐं तालीमी इदारा जेके आहिनि उन में तरबियत ऐं डिसिप्लिन सेखारियो वेंदो आहे। जेकी तालीम हूंदी आहे तालीम इंसान खे उहो घणो मिलंदो आहे, शऊर इंसान खे इंसान जा वॾा उनखे ॾींदा आहिनि। तालीमी इदारा जेके हूंदा आहिनि, यूनिवर्सिटीज़ हूंदियूं आहिनि, कॉलेजिस हूंदियूं आहिनि, उहे फ़क़ति इंसान खे डिसिप्लिन ऐं जेको आहे उहो सेखारींदियूं आहिनि। बाक़ी ॻाल्हि इहा आहे त असांजे वॾनि मुंहिंजे वालिद साहब मरहूम सखर शहर जे आवाम जी सॼी ज़िंदगी ख़िदमत कई आहे ऐं असां उन जे नक्श कदम ते हलंदे इहा कोशिशि कयूं पिया त असां बि सखर जी आवाम जे लाइ को किरदारु अदा कयूं। पर उन सां गॾोगॾु जेके असांजी कम्यूनिटी में असांजे फलाही इतिहाद में जेके असांजा दोस्त आहिनि, बेसिकली इहा उन्हनि दोस्तनि जी काविश आहे, उन्हनि जी इहा कोशिशि आहे त उन्हनि मूंखे जे मथां इहा ज़िमेदारी रखी त जीअं त तव्हांजा वॾा बि हिते सखर शहर या सिंध जे अवाम जी ख़िदमत में पंहिंजी ज़िंदगी गुज़ारी आहे, त उहो साॻियो रोल तव्हांखे बि प्ले करिणो आहे। त इहा ज़िमेदारी मुंहिंजे दोस्तनि ऐं मुंहिंजे अहबाबनि ऐं मुंहिंजे फलाही इतिहाद पठान कम्यूनिटी जा जेके असांजा अॻुवान आहिनि उन्हनि इहा ज़िमेदारी मूं ते रखी आहे ऐं मां इनशा पंहिंजी पूरी कोशिशि कंदुमि त मां उन्हनि जे म्यार ते पूरो लहां। दोस्तो, ही आहे साईं आगा अयूब साहब। अगरि तव्हांखे मुंहिंजो अॼु जो वीडियो तव्हांखे वणियो आहे त मुंहिंजे चैनल खे जेको आहे सब्सक्राइब कयो, मुंहिंजे पेज खे लाइक कयो। असांखे जेको आहे साईं खां काफ़ी ज़्यादा मोटिवेशन मिली आहे, जीअं जेको आहे मां अवाम खे मैसेज ॾेई सघां त अमुन ऐं मोहबत क़ाइमु कयो ऐं पंहिंजी क़ौम जी ख़िदमत कयो। वॾी महिरबानी साईं तव्हांजी।